अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार मैं गज़ाल आबड़ो आया बिशारत सुमरो नज़र विजनासी ख़ास खबर। क़ौमी असेंबली नए माली साल जी बजट 2022 ऐं 23 ऐं फाइनेंस बिल जी मंज़ूरी ॾेई छॾी। मोबाइल फ़ोन, सिगरेट, शरबत, सीमेंट, लो ऐं भाण महांगा, पेट्रोल बि वधीक महांगो थींदो। वॾियुनि सनतुनि ते सुपर टैक्स लागू करण वारी तरमीम बि मंज़ूर। पघारदार तबक़े खे ॾिनल रिलीफ बि ख़त्म। नई टैक्स शरह जूं तरमीमूं मंज़ूर थियण बाद 50,000 रुपयनि ताईं पघार खणंदड़नि ते का टैक्स लागू न थींदी। 50,000 खां 1 लख ताईं पघार खणंदड़नि ते 2.5% टैक्स लागू कई वेंदी। 1 खां 2 लख पघार खणंदड़नि ते 15,000 रुपया फिक्स टैक्स लागू थींदी। 15 करोड़ खां 30 करोड़ रुपया सालियानी आमदनी ते बि 1 खां 4% सुपर टैक्स भरींदा। 30 करोड़ रुपयनि खां वधीक सालियानी आमदनी वारनि शोबनि ते 10% सुपर टैक्स लागू। बैंकिंग शोबो बि सुपर टैक्स जे रगड़े में अची वियो। वापारियुनि खां बिजली जे बिलनि ज़रिए सेल्स टैक्स उगाइण बाबति शिक बि मंज़ूर कई वई। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां GHQ रावलपिंडी में चीन जे कम्युनिस्ट पार्टी जे परॾेही मामलनि बाबति मरकज़ी कमीशन जे डायरेक्टर यांग जेची जी मुलाक़ात। ISPR मौजूदु मुलाक़ात में गॾियल दिलचस्पी जे मामलनि, दिफ़ाई सहकार, CPEC मनसूबनि ते अॻभराई ऐं ख़िते जी सलामती ते ख़्यालनि जी ॾे वठि। आर्मी चीफ जो चवणु आहे त पाकिस्तान ख़िते में अमन इस्तेहकाम लाइ बैनुल अक़वामी भाईवारनि सां सहकार लाइ पुरज़म आहे। पाकिस्तान आलमी तौरु ख़िते जे मामलनि में चीन जे किरदार खे क़दर जी निगाह सां ॾिसे थो। चीनी वफ़द परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सां बि मुलाक़ात कई। सिंध में मकानी चूंडनि जे पहिरें मरहले में शिकस्त मिलण बैदि मुख़ालिफ़नि हाणे साईं रोअण शुरू करे छॾियो आहे। ॿिए मरहले में बि मुख़ालिफ़नि जी ज़मानत ज़ब्त थी वेंदी। हैरत आहे त मुख़ालिफ़ लाड़काणे मां चूंड खटण ते धांधली जा इल्ज़ाम हणी रहिया आहिनि। हीउ कहिड़े क़िस्म जो ड्रामो आहे? जेकॾहिं मुंहिंजो को माण्हू धांधली में मुलविस निकितो त संदसि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो क़ौमी असेंबली में ख़िताब। संदसि चवणु आहे त इमरान ख़ान मुहिम हलाए रहियो आहे त इदारा न्यूट्रल छो थिया आहिनि। जेकॾहिं इदारा न्यूट्रल रहंदा त PTI जहिड़ियूं ग़ैर जमहूरी जमायतूं खटे न सघंदियूं। वॾे वज़ीर सैद मुराद अली शाह चयो आहे त शहीदनि ऐं ग़ाज़ियुनि जी क़ुर्बानीनि सबबि मुल्क में दहशतगर्दी ते ज़ाब्तो आंदो वियो। उन्हनि शहीदनि जे करे असांजो मुल्क महफ़ूज़ आहे। कराची में सलाम सिपाही जियो जवान ज़िंदाबाद पाकिस्तान जी तक़रीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर चयो त असां केतिरनि ई चैलेंज खे मुंहुं ॾिनो। ख़ासि करे कराची में दहशतगर्दनि अमन अमान, कारोबारी ऐं तालीमी सरगर्मियुनि खे मुतासिर कयो। पुलिस, रेंजर्स ऐं फ़ौज गॾिजी पंहिंजी जानियुनि जो नज़रानो ॾेई अमन बहाल करायो। इदारनि गॾिजी करे मुल्क दुश्मन अंसरनि जो ख़ात्मो आंदो। फ़िलहाल टैंकुनि आॾो लेटण जी ज़रूरत नाहे। इस्लामाबाद में मुल्की तारीख़ जो सभ खां वॾो जलसो कंदासीं। 30 सालनि ताईं चोरी कंदड़नि खे हुकूमत में विहारियो वियो आहे। हुन नचण सां ई नेब खे ख़तमु करे छॾियो ऐं पंहिंजे ख़िलाफ़ 1100 अरब रुपयनि जा करप्शन केस ख़तमु कराया। PTI चेयरमैन इमरान ख़ान जो इस्लामाबाद में वर्कर्स कन्वेंशन खे ख़िताब। संदसि चवणु आहे त PTI जी हुकूमत महांगाई रोके रखी हुई। हुननि 2 महीननि अंदरि हर शइ महांगी करे छॾी। हाणे IMF खे पेरें पवनि पिया त कर्ज़ जारी कयो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां PDM ऐं JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान जी मुलाक़ात। मौलाना फज़लुर रहमान व्याज ख़त्म करण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ अपील दाख़िल करण ते ख़दशा ज़ाहिर कया। JUI तर्जुमान मूजिबि वज़ीर आज़म स्टेट बैंक जी अपील वापसि करण जी ख़ातिरी कराई आहे। मौलाना फज़लुर रहमान जो चवणु आहे त अदालती फ़ैसिले ख़िलाफ़ अपील सां मुस्लमाननि खे तकलीफ़ पहुती आहे। मुस्लमान उमत व्याज खे मुआशी निज़ाम जी तबाही जो कारण सम्झे थी। करौंडी में क़ौमी शाहराह ते 2 ट्रकुनि में आमूं साम्हूं टक्कर, कोडी जी वासी दीदार बुगटी फ़ौत 3 ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि में ड्राइवर सईद, मोहम्मद जुम्मन ऐं माशूक लाशारी शामिल। फ़ौती जो मर्द ऐं ज़ख़्मी रूरल हेल्थ सेंटर फैज़गंज मुंतक़िल।
नवाबशाह वेझो ॻोठ बंगल ज़रदारी बिरादरी जे ॿिनि धिरुनि में झेड़ो फायरिंग 10 ॼणा ज़ख़्मी में सुल्तान ज़रदारी, मेहराब ज़रदारी, नूर बानू साहिबज़ादी ऐं ॿिया शामिल।